नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर वेझो लुकमान चन्ना ॻोठ जे इलाइक़े में बाअसर कब्ज़ा माफ़िया जो ज़मीन ते कब्ज़ो। अफ़सर अली अब्दुल रशीद फोटो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कब्ज़ा माफ़िया सैफल अब्दुल हकीम, अब्दुल फतह, रजब, अब्दुल साहब समंग समेत बिल्डर्स, कब्ज़ा माफ़िया मंठार शेख समेत वाइट कॉलर माण्हू असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे असांजे घरनि खे बाहियूं ॾेई हरासमेंट करे रहिया आहिनि ऐं असांखे हरासमेंट करे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। कब्ज़ा माफ़िया धुर प्लाटिंग जो मेलो रचायो आहे ऐं पंहिंजे ज़मीन ते वञण सबबि हमला कया वञनि था। जॾहिं त गुज़िरियल काफ़ी सालनि खां ज़मीन असांजे अबनि ॾाॾनि जी मिल्कियत खैरपुर जे वाइट कॉलर ज़मीन खैरपुर जे वाइट कॉलर माण्हुनि जे ज़ोर ते असां मिसकीननि सां ज़ुल्म जी साज़िश रचाई पई वञे, मगर पुलिस बि कब्ज़ा माफ़िया सां बिठ बणियल आहे। असां कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ काफ़ी दफ़ा NC बि दाख़िल कराई आहे, मगर पुलिस वाइट कॉलर कब्ज़ा माफ़िया जी धुर बणियल आहे। असांखे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो करियूं था त करप्ट कब्ज़ा माफ़िया ऐं खैरपुर जे वाइट कॉलर ऐं ज़ुल्मी माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।